जुंगशाही में रिपोर्ट कराया है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही रेलवे स्टेशन ते डीएस रेलवे कराची महमूदुर रहमान लाखो पंहिंजी मुकम्मल टीम सां गॾु PWR सेक्शन ऐं स्टेशन जो तफ़सीली दौरो कयो। उन स्टेशन ते पानी, बाथरूम, बैटरी रूम, विजिटिंग रूम, टिकट घर ऐं PWR ऑफिस ऐं स्टोर रूम जो जाइज़ो वरितो ऐं ख़राब सूरतहाल ते बरहमी जो इज़हार कंदे DDO रेलवे, DCO रेलवे, AWR ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि खे सख़्त अहकामात जारी कया। DS रेलवे चयो त रेलवे हिकु हसास इदारो आहे, हिते माण्हुनि जी ज़िंदगी ऐं सहूलियतुनि जो सवाल आहे। पाकिस्तान जी अवाम खे सहूलियतूं फ़राहम करणु असांजो अवलैन फ़र्ज़ु आहे। उन मौक़े ते जुंगशाही प्रेस क्लब ऐं पाकिस्तान रेलवे वर्कर यूनियन जे वफ़द स्टेशन जा मसइला DS रेलवे जे साम्हूं पेश कया, जिन ते DS रेलवे मुकम्मल यकीन ॾियारींदे चयो त जुंगशाही स्टेशन ते ट्रेनुनि जा स्टॉप बहाल कया वेंदा, मुसाफ़िरनि लाइ पाणी जो कूलर, बाथरूम ऐं हिकु स्टॉल क़ाइमु कयो वेंदो। कचे मुलाज़िमनि जा पघार जल्द जारी कया वेंदा। कचे मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करण ऐं बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ क़दम खंया वेंदा। उन वधीक चयो त माण्हुनि खे घुर्जे त टिकट ख़रीद करण ऐं ऑनलाइन बुकिंग खे तरजीह ॾियनि, जीअं ट्रेनुनि जा स्टॉप बरक़रार रही सघनि।